हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु दफ़े देवताउनि ऐं दैतनि जी भारी युद्ध थी। सातोकी समय हो। देवताउनि खटियो, पर हिननि में ॾाढो अभिमान जाॻियो। इंद्र चवणु लॻो त मूं वज्र हलाए हिननि खे नास कयो। अग्नि देवता चयो त मूं अहिड़ा बाण हलाया जो उहे सभु सड़ी चार थी विया, राख थी विया। इन तरह वायु देवता ऐं ॿियनि बि अभिमान कयो। इहो अहंकार मूर्खनि जो कमु आहे। देवताऊं परमात्मा खे भुलिजी विया ऐं कोन सम्झाऊं त इहो सभु ईश्वर जे मिलियल बल हुओ। होॾां श्री रामचंद्र सर्वसमर्थ ईश्वरी अवतार थी करे बि केॾी न नुमाणी ॾेखारी आहे। जॾहिं रावण खे मारे अयोध्या में आयो ऐं गुरु वशिष्ठ खे मथो टेकण लॻो त पंहिंजे साथियुनि खे चयाईं त जे मूं रावण खे जीतियो आहे सो गुरु देव जी कृपा सां जीतियो आहे। वरी गुरुजन खे चयाईं त हिन युद्ध जी ॿेड़ी पार करण वारा ही हनुमान ऐं सुग्रीव मित्रनि जी महिरबानी आहे। मतिलबु त ॿिन्ही तरफ़नि खां अहंकार न कयाईं। पर होॾां देवताऊं अभिमान में भरिजी विया। परमात्मा ॾिठो त हिननि मूंखे त विसारे छॾियो आहे, हिननि जी वृत्ति ख़राबु थींदी, सो यकदमि हिननि जो अभिमान दूर कजे। हिकु सुंदर बालक जो रूप करे उन देवताउनि जे नज़दीक वञी वेठो। पिणु भॻवानु देवताउनि अहिड़ो तेजस्वी बालक ॾिठो जंहिं अॻियां सिज ऐं चंड बि पिया शर्मिंदा थियनि। ॾाढी अजब में पइजी विया सभु। वायु देवता उन वटि वियो ऐं हुन खां पुछाईं त केरु आहीं? हिन चयो त मां बालक आहियां। तूं केरु आहीं? हिन चयो त मां वायु देवता आहियां। बालक पुछियसि त तो में कहिड़ी शक्ति आहे? चयाईं त मां सारे ब्रह्मांड खे उॾाए थो सघां। बालक चयो त हा, एॾी शक्ति अथई। हिकु तीली जहिड़ो कख खणी बालक चयसि त कृपा करे हिन खे उॾाए ॾेखार। वायु देवता हिकु दरोड़ो हवा जो खोलियो, पर कख न चुरियो। आख़िर आस्ते आस्ते करे पंहिंजा समूरा पंजा हिसा ई खोलियाईं, पर कुझु बि न थियो। शर्मिंदो थी वापसि वियो हली वायु देवता। ॿियनि पुछियसि वायु देवता खां, पर चयाईं त ख़बर न थी पवे त केरु आहे। अवसि अग्नि देवता वियो। उन जे पुछण ते बालक चयो त मां बालक आहियां। तूं केरु आहीं ऐं छा कंदो आहीं? अग्नि देवता जो तेज ॾिसी ऐं सवाल ॿुधी हैरान थी वियो। मुंहिंजो तेज ॾिसे पियो, उहा सवाल पियो करे आउं केरु आहियां। पर चयाईं त मां अग्नि देवता आहियां ऐं चयाईं त सारे ब्रह्मांड खे जलाए थो सघां। बालक चयसि त हिन तीली खे त साड़। हिन बि थोरी थोरी करे आख़िर समूरी ताक़त हलाए, पर तीली गरम बि न थी सघी। पोइ अग्नि देवता शर्मिंदो थी मोटी आयो। इंद्र देवता पुछियसि त माठ करे वेही रहियो। आख़िर इंद्र देवता पाण वियो त बालक छुपी वियो ऐं हुन जी जाइ ते 12 सालनि जी हिकु कन्या बीठी हुई। इंद्रदेव जे पहुचण ते कन्या खेसि ॿुधायो त उहो त भॻवान जो अवतार हुओ, हुन जे अभिमान भॼण लाइ आयो हुओ। इंद्र खे ॾाढी लॼ आई त बराबरि असां भॻवान खे विसारे छॾियो हुओ, जंहिं समूरी शक्ति असांखे ॾिनी आहे, ऐं पंहिंजे अहंकार में ई पइजी विया हुआसीं। जेको अभिमान करे थो उहो पंहिंजो मुंहुं थो साड़े। जेको सभु कुझु परमात्मा जे हुकुम अंदरि थींदड़ थो सम्झे, उहो कदाचित अहंकार की न कंदो, छो त हू ॼाणे थो त इंसान जेके बि करे थो उन लाइ शक्ति, बुद्धि, धन सभु ईश्वर थो ॾे। छा बंदे जे हथ में कुझु आहे? बिल्कुलु न। जो जय सिया राम। ही कथा हिते समाप्त थी। अगरि अहिड़ियूं ई कथाऊं अव्हांखे ॿुधणियूं आहिनि त
हिन कथा खे पंजनि सां गॾु शेयर कयो ऐं यूट्यूब चैनल आत्म ज्ञान ते वञी विज़िट कयो ऐं लापरायो। तो जय सिया राम।